अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ में भली कार माया गजाल आबरू सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध में कोरोना वायरस जा 274 नवा केस ज़ाहिर, मुतासिरन जो अंग 3945 थी वियो। सिंध हुकूमत जे तर्जमान मुर्तज़ा वहाब पंहिंजे ट्वीट में तस्दीक कंदे चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 274 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद मुतासिरन जो अंग वधी 3945 थी वियो आहे। सिंध में कोरोना विघे फौतुनि जो अंग 73 थी वियो आहे। सिंध में वबा खे शिकस्त ॾींदड़नि जो अंग 772 आहे। मुल्क में आलमी वबा कोरोना वायरस से मुतासिरन जो अंग 11,429 थी वियो। 237 ॼणा हयाती विञाए वेठा। सिंध में 3,945, पंजाब में 4,767, बलोचिस्तान में 607, केपी में 1,541, गिलगित बल्तिस्तान में 300, इस्लामाबाद में 214, आज़ाद कश्मीर में 55 केस ज़ाहिर। वॾे वज़ीर ईंदड़ 15 ॾींहनि लाइ सिंध में लॉकडाउन सख़्त करण जो हुकुम ॾेई छॾियो। सैयद मुराद अली शाह पंहिंजे वीडियो पैगाम में चयो आहे त गुज़िरियल जुमे जियां अॼु बि 12 वॻे खां 3 वॻे ताईं सख़्त लॉकडाउन कयो वेंदो। कोरोना वायरस बाबति ईंदड़ 15 ॾींहं इंतिहाई सख़्त आहिनि। डॉक्टरनि पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में ख़दशनि जो इज़हार कयो। असांजी अस्पतालूं मरीज़नि सां भरिजी वियूं आहिनि। सूरतहाल खे ॾिसंदे सख़्त फ़ैसिला करणा पइजी रहिया आहिनि। वॾनि इज्तिमाअनि खां पासो न कयो वियो त वबा तेज़ी सां पखिड़िजंदी। मस्जिदुनि में रुगो मुक़ररु थियल माण्हू निमाज़ पढ़ी सघंदा। तरावी में बि सिर्फ़ 3 खां 5 माण्हुनि खे इजाज़त हूंदी। SOPs ते अमल दरामद न कंदड़ शॉपिंग सेंटर्स खे बंदि करण जो हुकुम ॾिनो आहे। गुज़िरियल ॾींहुं सदर आरिफ अलवी सां इज्तिमाअनि बाबति ॻाल्हि ॿोल थी। सदर चयो त SOPs खे फॉलो न कयो वियो त फ़ैसिले ते नज़रसानी कंदासीं। सईद गनी खां पोइ सिंध असेंबली जे वधीक ॿिए मेंबर अब्दुल रशीद खे कोरोना थी वियो। कोरोना टेस्ट रिपोर्ट आकारी अचण बाद जमायत इस्लामी सां तालुक़ रखंदड़ सिंध असेंबली जे मेंबर पंहिंजे घर में ई आइसोलेशन अख्तियार करे वरिती। पंहिंजे वीडियो बयान में अब्दुल रशीद अवाम खे पंहिंजो ख़्यालु रखण ऐं सिहत लाइ दुआ जी अपील कई आहे। सऊदी अरब समेत नार जे ॿियनि मुल्कनि में अॼु पहिरियों रोज़ो। अमरीका, बर्तानिया, नीदरलैंड समेत ॿियनि मुल्कनि में बि पहिरियों रोज़ो रखियो वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं कैनेडियन वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो पारां रमज़ान जे भलारे महीने में मुस्लमाननि लाइ मुबारकनि जा पैगाम। अमरीकी सदर ट्रंप पंहिंजे पैगाम में चयो आहे त इस्लाम अमुन, रहमदिली, प्यार, मोहबत ऐं ॿियनि जी इज़त जो दर्स ॾिए थो। रोज़े सां इबादत, क़ुरान पाक जी तिलावत ऐं ख़ैरात सां ईमान मज़बूत थिए थो। रमज़ान दुनिया में करोड़े मुस्लमाननि लाइ अक़ीदे खे मज़बूत करण जो मौक़ो आहे। मुखालिफ धुर जी नियत में खलल आहे, हू वज़ीर आज़म खे नाकाम करणु चाहिनि था। वज़ीर आज़म इमरान खान जी सिध समा बाबति ख़ासि मददगार फिरदौस आशिक़ एवान जो ट्वीट। फिरदौस आशिक़ एवान चवे थी इमरान खान पंहिंजी सोच, हिम्मत ऐं मुसलसल जिदोजहद सां सदाईं मुखालिफ़नि खे ग़लति साबित कयो। सियासी मुखालिफ़त सियासी मुनाफ़क़त ख़त्म कनि। वज़ीर आज़म इमरान खान वबा ख़िलाफ़ जंग विझी रहियो आहे। क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान मियां शहबाज़ शरीफ़ चयो आहे त वज़ीर आज़म इमरान खान जो कमु बुख ऐं मौत जी मार्केटिंग करणु ऐं अवाम खे उन खां ड्रेॼारणु न आहे। हुकूमत वटि वबा जो मुक़ाबिलो करण लाइ लॉकडाउन समेत हर हवाले सां काराइती हिकमत अमली जी खोट नज़र अची रही आहे। मुल्क टेलीथोन सां न हलंदा आहिनि, पर मुल्क जो बहितर तरीक़े सां कारबमवार वायरस के खिलाफ बेहतर नमूने से जंग करण ते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सलाहन।
साइंस ऐं टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त असांजे मज़हब जो बुनियाद इल्म ते आहे। तुर्की, मलेशिया ऐं ब्रुनाई में कैलेंडर ते यकीन कयो वेंदो आहे ऐं असांखे करणो पवंदो। ज़रूरी न आहे त चंड ॾिसण लाइ माण्हुनि खे गॾु कयो वञे। असां कैलेंडर जारी कयो जेको दुरुस्त साबित थियो। उसूली तौर रिवायत हिलाल कमेटी जी ज़रूरत न आहे। दुनिया में कोरोना मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। वायरस वधीक 6035 ॼणनि जो हयातूं गिड़काए वियो। कोरोना वायरस सबबि फौतुनि जो अंग वधी 1,91,176 थी वियो। 72,33,429 ॼणा मुतासिर। कोरोना वायरस अमेरिका में वधीक 1,992 ॼणनि जो हयातूं खसे वरितियूं। बरतानिया में 638, फ्रांस में 516, इटली में 446, स्पेन में 440, ब्राज़ील में 407, तुर्की में 115 ॼणा फौत। बेल्जियम में 228, कैनेडा 167, नीदरलैंड में 123, मैक्सिको में 113, ईरान में 90, स्वीडन में 84, इंडिया में 40, रूस में 42 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए वेठा। चीन में कोरोना जी नई लहर खे रोकण लाइ 1 करोड़ आबादी वारे शहर हर्बन खे लॉकडाउन कयो वियो। हवाई अॾनि ऐं रेलवे स्टेशन ते चेक पोस्टूं क़ाइम करे चेकिंग सख़्त कई वई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त कोरोना वायरस जे केसनि में घटिताई अची रही आहे। कोरोना वायरस जी वैक्सीन ठाहिण जे वेझो पहुची चुका आहियूं। समूरा शहरी गाइडलाइन ते अमल जारी रखनि। असां कोरोना ख़िलाफ़ जंग ज़रूर खटींदासीं। हब वेझो कार ऐं ट्रॉलर जे हादसे में हिक ई कुटुंब जा 4 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। ईदी ज़रियनि मूजिबि हादसे जो शिकार थींदड़ कराची खां पशियन वञी रहिया हुआ। This headline news is brought to you by आपका हमारा बरसों का साथ नॉरस। इन मेज़बानियों का वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? आल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। इस दिल के लिए क्या चाहते हैं? रखिए इस दिल का ख्याल नए हबीब कुकिंग ऑयल के साथ। क्या करें? दिल का मामला है। बाहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटल पियो